अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्राम लाइफ लाइन साण करे तहां जो मेज़बान डॉक्टर वाहिद बश पवार हाज़िर है। नाज़रीन तहां ख़बर था ईद जो ॾींहुं आहे मुंहिंजी तरफ़ां सीन टीवी जी तरफ़ां मुंहिंजी सॼी टीम जी तरफ़ां तहां सभिनी खे ईद मुबारक। ईद जी ख़ुशियूं आहिनि ऐं सभिनी खे मल्हाइणु घुरिजनि। हीअ असांजे लाइ अल्लाह ताला मुक़ररु कया आहिनि ख़ुशी जा ॾींहं, इहे असांखे मल्हाइणु घुरिजनि ऐं जेके माण्हू ख़ुशियुनि में शरीक न आहिनि उन्हनि खे बि असांखे शरीक करणु घुरिजे। जीअं त असीन टीवी हमेशह हर ईद ते तव्हांजी ख़ुशियुनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम ॾींदी आहे, तव्हां सां गॾु बि हूंदी आहे। अॼु बि असां लाइफ लाइन में मुख़्तलिफ़ ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईद क़ुर्बानी आहे, कुझु तव्हांजी सिहत जी ॻाल्हि कंदासीं, कुझु ख़ुशियुनि जी ॻाल्हि कंदासीं, कुझु खाधे पीते जी बि ॻाल्हि थींदी। ज़ाहिर आहे ईद ॾींहुं किथे असां बि वेंदासीं खाइण पीअण, के असां वटि ईंदा। इन सिलसिले में तव्हांजी सिहत जी ॻाल्हि, छो त जेकॾहिं चवंदा आहिनि त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। जेकॾहिं सिहत आहे त सभु कुझु आहे, जेकॾहिं सिहत आहे त ख़ुशी आहे। जेकॾहिं असां पाण बीमार आहियूं या असांजे घर में केरु माण्हू बीमार आहे त ख़ुशी जो मज़ो कुझु नथो रहे। पर कुझु कॾहिं कॾहिं असां छा कंदा आहियूं ख़ुशियुनि जे ॾींहंनि में, अहिड़े ईद जे ॾींहं में छा थींदो आहे त असां बदहतियाती कंदा आहियूं त बि असांजूं ख़ुशियूं ख़राबु थी वेंदियूं आहिनि। अॼु असां तव्हांजी सिहत जी ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका क़ुर्बानी थी रही आहे उन में जेको खाधो पीतो आहे, जेको गोश्त आहे, वॾो नंढो या जेके खाधा आहिनि उहे कहिड़ा खाइजनि, दवाउनि जो कहिड़ो इंतज़ाम रखणु घुरिजे, कहिड़ियुनि बीमारियुनि में खाइणु घुरिजे, कहिड़ियुनि बीमारियुनि में न खाइणु घुरिजे। इन सिलसिले में अॼु असां सां जेको महिमान आहे, पहिरियों महिमान असां सां गॾु आहे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख, जेको नाले वारो प्रोफेसर आहे, तव्हां हुनखे सुञाणो था। इहो डायरेक्टर आहे डायबिटीज़ ऐं एंडोक्राइनोलॉजी जेको डिपार्टमेंट आहे डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंस, हुनजो डायरेक्टर बि आहे। डायबिटीज़ ते एंडोक्राइनोलॉजी बीमारियुनि ते डॉक्टर साहब जी तमामु वॾी ॼाण आहे। हुन सां गॾो गॾु प्रोफेसर ऑफ मेडिसिन बि आहे डाउ यूनिवर्सिटी में। डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु जेको ईद जो ॾींहुं आहे उन में कहिड़ा खाधा खाइजनि, कहिड़ियुनि बीमारियुनि में एहतियात कजे, कीअं असां पंहिंजी बहितर हिन ख़ुशी खे अञा बहितर करे सघूं। असां सां गॾु जेको ॿियो महिमान आहे उहो आहे डॉक्टर कुलसूम लाशारी, जेके पाण साइकियाट्रिस्ट आहिनि GPMC कराची में। डॉक्टर साहब सां बि ॻाल्हि ॿोल थींदी त जिते ख़ुशियूं आहिनि उते थोरा थोरा ग़म बि आहिनि, उदासी बि आहे, थोरो थोरो डिप्रेशन बि आहे ऐं कॾहिं कॾहिं असांजूं ख़्वाहिशात बि पूरियूं न थींदियूं आहिनि। त उन्हनि शयुनि खे कीअं ख़तमु कजे त जीअं हीअ ख़ुशी असांजी बहितर थी वञे। सभ खां पहिरीं मां पंहिंजे महिमाननि खे भली कर चयो। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर ज़मान शेख, मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। तव्हांखे बि मुबारक ऐं तव्हांजी मतिलबु वसीले सां मां सभिनी सामिन खे बि मुबारक चवां। वरी महिरबानी। डॉक्टर कुलसूम, मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक, तव्हांखे भली कार, तव्हां असां वटि आयो। थैंक यू, महिरबानी। तव्हांखे बि ईद मुबारक। ऐं मां तव्हांजे ई वसीले सां पंहिंजे ॻोठ वारनि खे, पंहिंजे जेको क़ौम वारा आहिनि मुंहिंजा या जेके मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि, सभिनीनि खे ईद मुबारक चवंदी। वॾी महिरबानी, तव्हां आयो। ईद जे ॾींहंनि में थोरो टाइम घटि मिलंदो आहे सभिनी खे ऐं हूअं बि त सभु को माण्हू पंहिंजी पंहिंजी मसरूफ़ियत में हूंदो आहे। डॉक्टर साहब हूअं बि डॉक्टरनि खे टाइम त हूअं बि घटि मिलंदो आहे, छा त इस्पतालूं बि हलणियूं आहिनि, मरीज़ बि ॾिसणा आहिनि, सभु कुझु असां। डॉक्टर साहब तव्हां डॉक्टर ज़मान शेख ज़रूरु ॻाल्हाईंदो, असां तव्हांखे रोज़ तव्हां असांजे सामिन खे किन मामलनि में रोकींदो बि, किथे हिदायत बि कंदो। ज़ाहिर तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां वॾा आहियो, कमी और सिहत जी ॻाल्हि। तव्हां हिन ईद जी ख़ुशीअ ते ख़ुशी कीअं मल्हाइजे सभ खां पहिरीं हिन ते? अदा ॾिसो न, ईद आहे ख़ुशी जी। बदकिस्मतीअ सां पाकिस्तान में ख़ुशियूं अॼुकल्ह तमामु घटि आहिनि। ही कुदरती असांखे मिलनि था कुझु ॾींहं जंहिंमें असांखे ख़ुशी मल्हाइणु खपे ऐं लाज़मन असांखे यानी ॿियनि खे बि शरीक करणु खपे। हाणे लास्ट टाइम बि असां महिरबानी कई, तव्हां घुरायो पेन मिठी ईद जेके चवंदा आहियूं रमज़ान वारी, उन में पंहिंजो प्रोग्राम थियो, उन में ज़रा डिफरेंट खाधा त उन हिसाब सां ॻाल्हायोसीं। हीअ ॿाखिरी ईद आहे, मतिलबु ज़ाहिर त गोश्त वारी ईद आहे, त हिते मसइला कुझु जुदा आहिनि, ॿिया आहिनि, उन ते ॻाल्हाईंदासीं। बहरहाल ॻाल्हि आहे त ख़ुशी असांखे लाज़मन मल्हाइणु खपे ऐं असां हूअं ॿारनि खे एॾो टाइम नथा ॾियूं। डेली एॾी मसरूफ़ियत आहे तमामु घणी, जो घर वारनि खे, ॿार बचनि खे, वाइफ खे, वालदेन खे टाइम नथा ॾेई सघूं। हीअ असांजा मोकल जा ॾींहं जेके आहिनि इहे असांखे डिवोट करणु खपनि। नंबर 1 पंहिंजी फैमिलीअ खे, नंबर 2 पंहिंजे पाड़े वारनि खे, नंबर 3 पंहिंजे माइटनि रिश्तेदारनि खे जेके उन शहर में परे आहिनि, ऐं चोथों ग़रीबनि खे। ग़रीबनि खे डॉक्टर साहब वधीक ॿुधाईंदी त ग़रीबनि में मायूसी कुझु वधीक हूंदी आहे, छाजे लाइ उहो ॿियनि खे ॾिसंदा त ख़ुशी सभु मल्हाइनि त असां नथा मल्हाए सघूं, त ग़रीबनि खे बि लाज़मन शरीक करिणो आहे। त असांखे लाज़मन हिन में ख़ुशी मल्हाइणी आहे ऐं न सिर्फ़ु पाण बल्कि ॿियनि खे बि शरीक करिणो आहे। डॉक्टर कुलसूम, ख़्वाहिशात ईद जो ॾींहुं आहे, हूअं बि ॿारनि जी बि ख़्वाहिशात हूंदियूं आहिनि, वॾनि जी बि हूंदियूं आहिनि, नंढनि जी हूंदियूं आहिनि, वालदिन जी हूंदियूं आहिनि, त असां पंहिंजे ॿारनि जे लाइ सभु कुझु वठूं। ऐं जीअं त तव्हां साइकियाट्रिस्ट जा माहिर आहियो, नफ़सियाती बीमारियुनि जा माहिर, ज़ाहिर आहे असांजी ख़्वाहिशात मुकमल पूरियूं नथियूं थियनि, किथे बि हुजो। ज़ाहिर आहे असांजा पंहिंजा वसाइल एतिरा आहिनि, कंहिंजा घटि कंहिंजा वधि। त हिन ख़ुशीअ में
जिन जूं ख़्वाहिशात पूरियूं नथियूं थियनि उन्हनि खे कीअं शामिल कजे? मां उहा ई ॻाल्हि हाणे साईं जेको ॻाल्हि कई ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असां जेके डॉक्टर आहियूं असांजी लाइफ में कुझु ॾींहं हूंदा आहिनि जेके असां पंहिंजी फैमिली जे लाइ मख़सूस रखंदा आहियूं न ईद जो ॾींहुं अची वियो या कोई मोकल जो हिकिड़ो स्पेसिफिक ॾींहुं अची वियो अॼु असां डॉक्टर साहिब ऐं मां ऐं तव्हां हिते वेठा आहियूं ऐं टई असां डॉक्टर आहियूं पंहिंजी फील्ड में असां तव्हांखे अॼु बि न छॾियो वठी आयासीं हिते तव्हांजे काफ़ी कम हूंदा ज़ाहिर आहे तव्हांजो घरु आहे सभु कुझु आहे पर तॾहिं बि तव्हांखे असां हिते वठी आयासीं न असांजे साम्हूं सां अॼु बि तव्हांखे जेको ॻाल्हाइणो आहे अॼु बि असांजे जेके मरीज़नि जा जेके तकलीफ़ आहिनि उन्हनि जूं तकलीफ़ जे लाइ को हल ॿुधायो। जी मां उहो ई चवां थी भई अॼु बि ॾिसो असां पंहिंजे पेशे खे घणी अहमियत ॾिनी आहे ठीकु आहे न असां पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजे उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन्हनि खे असांजी नीड आहे हिन ॾींहं जे लाइ ज़रूरत आहे ॾुख हर कंहिंखे आहे उदासी हर कोई आहे ज़रूरी न आहे तूं ग़रीब आहे त वीचारो उहो ई मायूसी में आहे या हू असल में मां ॾिठो आहे त जेके घटि स्टेटस जा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे अलाह जी ज़ात ते एतमाद घणो हूंदो आहे ठीकु आहे हू चवंदा आहिनि अलाह जी रज़ा हिन में हुई ऐं हिन लाइ बसि सही आहे अलाह जी मर्ज़ी अलाह ॾींदो अॻिते हाई स्टेटस वारनि में बि आहे इहो न आहे त हू डिप्रेशन में न आहिनि हू कोई फैमिली ॿाहिरि थी रहे हुननि जा अधु पर्सन हुते आहिनि अधु हिते आहिनि ईद जे ॾींहुं मिली नथा सघनि उन्हनि में वरी हुन विछड़े जो आहे हिकिड़ो त हर कंहिंजी लाइफ में बैलेंस न आहे न असां हीअ चऊं त ग़रीब जेको आहे उहो ई उदासी जी तरफ़ इहो न आहे ग़रीब बि अलाह जो शुक्र कंदो आहे असांखे शुक्र करणु घुरिजे हिकिड़ो एॾो वॾो ॾींहुं अलाह साईं असांजे लाइ मुक़ररु कया आहिनि उन वक़्त में जेको आहे अलाह साईं खे ख़बर हुई त अॻिते हली अलाए दुनिया में छा छा थियणो हूंदो ठीकु आहे न त हुन पंहिंजी मख़लूक खे ख़ुशि रखण जे लाइ मख़सूस ॾींहं रखिया आहिनि त हिन ॾींहुं तव्हांखे ख़ुशि थियणो आहे ख़ुशी खे मल्हाइणो आहे ऐं सभु चवंदा आहिनि ईद जो ॾींहुं ख़ुशी जो ॾींहुं त हिन ॾींहं खे असांखे ख़ुशी जे लिहाज़ सां हलाइजे ॾुख त हर कंहिंजा आहिनि हर चवंदा आहिनि सावे वण जे पोयां सुकियल टारी आहे पोइ छो माण्हू हुन टारी खे यादि रखे एॾो वॾो वण विसरी वञे त हाणे असांखे सिर्फ़ु इहे सोचणो आहे त आहे कोई न कोई मसइला हर कंहिं सां गॾु हूंदा मूं सां गॾु बि थी सघनि था डॉक्टर साहिब सां तव्हां सां गॾु बि थी सघनि था पर असां हिते वेठा आहियूं हिन ॾींहं खे ख़ुशी जे ॾींहं में मुक़ररु जेको आहे उन तरीक़े सां मल्हाइण जे लाइ त जेके बि माण्हू आहिनि मां उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदीसां त अलाह जो शुक्र अदा कजे त अॼुकल्ह जा जेके हालात हलनि था पिया जेको तमामु घणा क्रिटिकल आहिनि सभु कुझु हालात हर जॻह में हुते असां हयात आहियूं अॼु जो ॾींहुं असांखे नसीब थियो इहो वॾी ख़ुशनसीबी आहे असांजी। अच्छा मुंहिंजो सवाल त पंहिंजी जॻह ते आहे त ज़ाहिर आहे ख़्वाहिशात पूरियूं नथियूं थियनि त असां ज़ाहिर आहे इंसान हिक ॿिए जी मदद कंदो आहे त उन्हनि जेके नादार आहिनि या जेके पहुची नथा उन्हनि जी ख़्वाहिशात खे या उन्हनि खे ख़ुशियुनि में कीअं शामिलु कजे इन खे अॻिते ॻाल्हि डॉक्टर साहिबु अॼु ज़ाहिर आहे ईद ॾींहुं तव्हां बि निकितो हूंदो सुबुह जो अञा इहो पुछंदसि तव्हां ईद कीअं मल्हायो उहो बि पुछंदासीं तव्हां सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल थी अॼु थोरो ॿुधायो त कहिड़नि माण्हुनि खे एहतियात करणु घुरिजे खाइण पीअण जी का बंदिश बि लॻाईंदो या बसि असां खायूं पीऊं घुमूं फिरूं वञी बंदिश जेकी मिठी ईद ते मिठी शयुनि जी बंदिश हुई हिते कुझु ॿियनि शयुनि जी बंदिश आहे त ॾिसो हिन में लाज़मन गोश्त लाज़मन खाइबो घर में बि खाइबो जंहिं घर में वञिबो उते बारबेक्यू कबाब भुॻल गोश्त सभु खाइबो आहे हाणे इन में एहतियात जी ज़रूरत आहे गोश्त खे असां ॿिनि हिसनि में विराईंदा आहियूं वाइट मीट रेड मीट ठीकु आहे वाइट मीट माना चिकन ऐं फिश मच्छी ऐं कुकड़ ख़ैर अॼु त इहे न मिलंदियूं उहे न मिलंदियूं वाइट मीट जेको कंपेरेटिवली हेल्दी फूड आहे उहो न मिलंदो अॼु न मिलंदो अॼु त क़ुर्बानी जो क़ुर्बानी ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं रेड मीट मां तव्हांजी ॻाल्हि रोकियां थो क़ुर्बानी जी वॾी हैसियत आहे जिन माण्हुनि बि दुनिया में क़ुर्बानी में उहे हमेशह ज़िंदा रहिया आहिनि बिल्कुलु उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं छो त इहो ॾिसो हज़रत इब्राहिम जी क़ुर्बानी आहे जो हमेशह ज़िंदा आहे ऐं अॼु असां उन ख़ुशीअ में शामिल बि आहियूं हा त रेड मीट अॼु मिलंदो असां रेड मीट लाज़मन मिलंदो 2-3 ॾींहं ऐं फ्रीज़र जी महिरबानी सां 3-4 हफ़्ता अञा वधीक मिलंदो त रेड मीट माना कोलेस्ट्रॉल माना इहो बकरे जो गोश्त ऐं गऊं जो गोश्त इन में लाज़मन कोलेस्ट्रॉल हूंदो आहे चाहे ॿाहिरीं चर्बी कहिड़ी बि तव्हां साफ़ु कयो पर गोश्त जा जेके रेशा हूंदा आहिनि अंदरि जेके फाइबर्स हूंदियूं आहिनि उन में कोलेस्ट्रॉल हूंदो आहे त उनखे तव्हां कढी नथा सघो माना गोश्त खाईंदो लाज़मन तव्हांखे चर्बी ऐं चिकनाई कोलेस्ट्रॉल जी सूरत में लाज़मन अंदरि वेंदी हिते परहेज़ करणी आहे सॼी पब्लिक खे ऐं ख़ासि ख़ुसूसन उहे जिन खे शुगर आहे उन ते अचूं था पहिरीं त तव्हां इहो ॿुधायो उन ते अञा ॻाल्हाईंदासीं शुगर ब्लड प्रेशर दिलि जो उन ते तव्हां सॼी पब्लिक खे छा हिदायत कंदो त घटि खाइनि या एहतियात कनि ॾिसो न ज़रूरु खाइनि पर घटि खाइनि ऐं ॾिसो न गोश्त जा बि वरी उन में ॿिया उज़व आहिनि मतिलबु जीअं कलेजी आहे जीरो बुकियूं आहिनि गुर्दा ऐं मग़ज़ आहे इहे त सम्झो त आहिनि ई कोलेस्ट्रॉल 90% इन में कोलेस्ट्रॉल भरियल आहे बाक़ी जेको प्रोटीन आहे घटि आहे कंपेरेटिवली 80% खणी ऐं 20% चओ कोलेस्ट्रॉल तमामु घणो आहे त इन खे वधीक एहतियात सां खाइनि त हिकिड़ो त इन में कोलेस्ट्रॉल वधीक आहे ॿियो असां जंहिं तरीक़े सां पचाईंदा आहियूं मतिलबु फ्राई गोश्त खाइबो
उन ॾींहुं ईद जे ॾींहुं भुॻल, या वरी कढ़ाई उनजी ठाहिबी, या वरी बारबेक्यू ठाहिबो जंहिंमें बार बार गिहु विझी उनखे सेकबो आहे। त हिकिड़ो त अॻु में कोलेस्ट्रॉल वधीक आहे, प्लस असांजो जेको तरीक़ो आहे पचाइण जो उन में असां ॿियो बि उन में चर्बी ऐं चिकनाई ऐं कोलेस्ट्रॉल विझी था छॾियूं। इनखे एहतियात करणी आहे, तमामु घटि खाइणो आहे, जीअं आम लाइफ में खाईंदा आहियूं उन खां खणी थोरो वधीक खाइजे, पर एहतियात तमामु ज़रूरी आहे। डॉक्टर ज़मान शेख थोड़ी थोड़ी पाबंदी लगाइण शुरू कई आहे, आख़िर ताईं सॼी लॻाए छॾी ईअं न डॉक्टर साहब, ईअं स्टार्टिंग आहे ज़ाहिर आहे न। हिकिड़ी ॻाल्हि त डॉक्टर त चाहे इहो त मुंहिंजो मरीज़ हमेशह ठीकु हुजे, हेल्दी रहे, सेहतमंद रहे। असां हूअं बि असां चवंदा आहियूं त फ्रेश वेजिटेबल, सायूं भाॼियूं ऐं फ्रूट, इन्हनि ते ज़ोर ॾियो। इन में एंटी ऑक्सीडेंट, विटामिन्स, जेको बि असांखे खपे जिस्म खे उहो हेल्दी फूड आहे उन में आहे। ऐं हूअं बि असां चवंदा आहियूं त गोश्त ज़रा घटि खाओ, प्रोटीन घटि खाओ, त हिन में त असांखे वधीक ख़्यालु करणु खपे। डॉक्टर कुलसुम ज़ाहिर आहे बाज़ ज़िक्र कयो त कुझु माण्हू जेके माण्हू अॼु कंहिं न कंहिं सबब जे करे जेकॾहिं उदास आहिनि या को डिप्रेशन में आहिनि त उन्हनि खे कीअं हिन ख़ुशीअ में शामिलु थियणु घुरिजे? एज़ अ डॉक्टर तव्हां उनखे छा एडवाइस कंदो? मां वही ॻाल्हि वरी हिन जेको तव्हां चयो त हिकिड़ो पेशेंट आहे, अगरि मरीज़ जी हद ताईं उहो डिप्रेशन में आहे त हुनजो मर्ज़ आहे डिप्रेशन जो, त हुनजी त ज़ाहिर इलाज अगरि हुनजो हले थो पियो त हू हुन इलाज जे लिहाज़ सां हले पियो। लेकिन अगरि कोई अहिड़ो आहे जेको हिन मौक़े जी मुनासिबत जे लाइ, मतिलबु जेको ईद जा कपिड़ा हुजणु घुरिजनि या कुर्बानी जो जानवर हुजे, फलाणो मूं ते खिलंदो, मुंहिंजो मज़ाक ठही वेंदो, मां कुर्बानी न कई आहे, मां घटि थी वेंदोसां, हिन ॻाल्हियुनि में थोरो 2-3 ॾींहंनि में डिप्रेस थी वियो आहे या महीने में डिप्रेस थी वियो आहे, उन्हनि जे लाइ इहो ज़रूरु चवंदीसां त अलाह साईं ही कुर्बानी जो ॾींहुं जेको रखियो आहे, मुक़ररु रखियो आहे, उन्हनि जे लाइ रखियो आहे जिन्हनि जी हैसियत आहे। ठीकु आहे न, असां अलाह जी मसलियत में ख़ुशि आहियूं सभु। उनखे अलाह जी ज़ात कॾहिं बि ही न चाहींदी त उनजो बंदो परेशान थिए उन जे कंहिं फरमान जे लाइ। ठीकु आहे न, त हाणे असां आहियूं, डॉक्टर साहब आहिनि, इन्हनि जी फैमिली में बि कई माण्हू अहिड़ा हूंदा जेके हिन वक़्तु हिन परेशानियुनि में हूंदा त ही उन्हनि जे घर वेंदा, वो ख़ुशि थी वेंदा। हाणे टीवी में बि उन्हनि खे हिननि पहिरीं विश करे छॾियो त मतिलबु सभु ईद जो ॾींहुं पहिरीं उन्हनि सां गॾु पंहिंजे ॿारनि जे बाद उन्हनि सां गॾु मल्हायो, त इहो उन्हनि जे लाइ वॾी ख़ुशी जो ॾींहुं हुयो। हाणे मुंहिंजा माइट आहिनि, उन्हनि में बि थी सघे थो कोई स्ट्रेस में हुजे, कोई परेशानी में हुजे, मे बि कोई मूंखे हिते ॾिसी उनखे इहे थिए त भई हीउ ॾिसो मुंहिंजे ख़ानदान जो भाती आहे, हू मथे पियो वञे, मां हेठि पियो वञा, या मुंहिंजे, त हिन में ई अलाह जो शुक्र अदा करणु घुरिजे। थी सघे थो त मां बि अहिड़ो वक़्तु ॾिठो हुजे। मतिलबु त जेकॾहिं का अहिड़ी डिप्रेशन आहे, जेकॾहिं उदासी आहे त उनखे स्ट्रेस न वठिजे। अलाह ताला जी महिरबानी आहे, तव्हांजी ॻाल्हि त सिहत आहे, सभु कुझु आहे, ज़िंदा आहियूं, सभु कुझु ॾिनो आहे ऐं उनखे अॻिते वधणु घुरिजे। ठीकु आहे, नंढियूं नंढियूं ख़्वाहिशातनि ते मायूस न थियणु घुरिजे। मां हिनखे वधायां थो, मां हिन ॻाल्हि खे वधायो त जीअं जेके माण्हू जिन जूं ख़्वाहिशात पूरियूं नथियूं थियनि, मां डॉक्टर साहब तव्हां खां ज़मान शेख त जेकॾहिं असां जेके माण्हू सरंदे विया आहिनि उहे उन्हनि जी कीअं मदद कनि त जीअं उहे बि शामिलु थियनि? पहिरियों त मां हिकिड़ो जुमिलो, ॾाढो कुलसुम तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं, इन में हिकिड़ो जुमिलो वधाईंदुमि त हदीस आहे, हदीस शरीफ़ आहे त जेको इंसानु सुबुह जो उथे थो उन जूं अखियूं सलामत आहिनि, कन सलामत आहिनि, दिमाग़ सलामत आहे, जिस्म सलामत आहे, हेल्दी आहे, माना बीमार न आहे। ऐं उनखे हिकु ॾींहं जी ग़िज़ा जेको ईंदड़ 24 कलाकनि जी ग़िज़ा आहे त उहो दुनिया जो ख़ुशकिस्मत तरीन माण्हू आहे। इहो असां विसारे था छॾियूं। उन खां वधीक जेको बि आहे एक्सेस आहे। ॾिसो न, हाणे पखी आहिनि, जानवर आहिनि, इन्हनि इहे स्टोर कोन कंदा आहिनि, इहे डेली इन्हनि खे अलाह ग़िज़ा ॾींदो आहे। त ग़िज़ा एॾी लालच जेकॾहिं छॾे ॾियूं न असां तवकुल कयूं त रियली ख़ुशियूं असां खां परे कोन आहिनि। हाणे ॾिसो न, जंहिंजी अखियुनि जी बिनाई हली थी वञे, मां हिकिड़ो सिंपल मिसाल ॾियां। डॉक्टर साहब यकीन ॼाणियो त उन वटि करोड़ रुपया इकठा थियल हुजनि न, जाइज़ या नाजाइज़ जेके अॼुकल्ह आहिनि, त रियली चवंदो त करोड़ खणो, मुंहिंजी अखि जी रोशनाई वापसि कराए। यकीन ॼाणियो, ऐं जॾहिं असांखे आहे त उनजो शुकुर कोन्हे, त असांखे शुकुर करणु खपे, तवकुल करणु खपे त ख़ुशियूं असां खां ऐं जेकॾहिं का असांजी नंढी वॾी ख़्वाहिश पूरी न थी आहे त उन ते मायूस थियणु न घुरिजे, न त उनजी इंतिहा कोन्हे। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, ईद ॾींहुं अञा काफ़ी ॻाल्हियूं तव्हां सां थींदियूं असांजूं, तव्हां ईद कीअं गुज़ारी, पर वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु ईद जो ॾींहुं आहे, माशाल्लाह तव्हां बि ख़ुशि हूंदो, दोस्तनि सां गॾु हूंदो, घुमण फिरण में हूंदो, किथे न किथे मसरूफ़ ज़रूरु हूंदो। डॉक्टर साहब, डॉक्टर ज़मान शेख
पंहिंजी जेके से हिदायतूं जारी करे रहियो आहे पर मां डॉक्टर साहब खे चवंदुसि त तव्हांखे का अहिड़ी ख़ासि मना न करे खाओ पीओ पर एहतियात सां खाओ। डॉक्टर साहब उहो ई ज़िक्र हलियो पियो वक़फ़े सां पहिरीं त कीअं पंहिंजा जेके माण्हू जिन मायूस आहिनि या के डिप्रेस आहिनि या उन्हनि जूं ख़्वाहिशात पूरियूं न थियूं आहिनि, मुंहिंजो सुवाल पहिरीं हो वक़फ़े खां त उनखे शामिलु कीअं करियूं? ज़ाहिर उन्हनि खे शामिलु करण ई ख़ुशी आहे। ॾिसो न, जेके बेसिक असांजा इख़लाक़ी उसूल आहिनि, जेके इस्लाम जा उहे उसूल आहिनि, उन्हनि खे असां जेकॾहिं एडॉप्ट कयूं न त रियली इहो गुरबत जो ऐं मायूसीअ जो जेको दौरु ख़तमु थी वञे। ऐं ॾिसो न, पंहिंजो सर्किल आहे। हाणे जेकॾहिं मूंखे अलाह साईं हैसियत ॾिनी आहे त मुंहिंजो हिकिड़ो सर्किल आहे नज़दीकी, मां उनजो ख़्यालु कयां। ठीकु आहे, बिल्कुलु। ॾिसो न, उनजो यानी ज़कात जी सूरत में, ख़ैरात जी सूरत में ऐं गोश्त जे लाइ बि हिकिड़ो लाज़मन ग़रीबनि खे ॾियणो आहे, हिकिड़ो माइटनि ऐं पाड़े वारनि सां शेयर करिणो आहे, टियों पंहिंजे लाइ रखिणो आहे। क्लियर इंस्ट्रक्शन आहिनि, माना 1/3 त लाज़मन ग़रीबनि ॾे वेंदो। हाणे कहिड़नि ग़रीबनि ॾे वञे, उहो पंहिंजो जेको नज़दीकी सर्किल आहे पाड़े वारनि खां शुरू थिए थो, ऐं जेके उहे जीअं हाणे तव्हांजा मुलाज़िमनि उहे बि या घर में नौकिरानी कमु थियूं कनि, तव्हांजो जेको लोकल स्टाफ आहे, तव्हांखे जेको तव्हां सम्झो था त ग़रीब आहे, उनजी हेल्प कयो। इन तरह हर को जेकॾहिं पंहिंजे सर्किल वारनि जो ख़्यालु कंदो न त गुरबत ख़तमु थी वेंदी। अच्छा डॉक्टर कुलसुम, हिकिड़ो ख़ासि ॻाल्हि आहे, मां चवंदुसि त पाड़े में डॉक्टर ज़मान शेख जे मां पाड़े में रहां थो, साईं त ॻउ वठी आयो, ढगो वठी आयो, बकरो वठी आयो, पर मां कुझु न वरितो त मूंखे हिन खां वधीक वठणु घुरिजे। हीअ जेको असांजी इज़त जी जेका डोड़ आहे त हू मां हुन खां वधी वञा, हू मूंखां घटी वेंदो, या माण्हू खे पाड़े वारा छा चवंदा, इहा बि छा असांजी नफ़्सियाती बीमारी आहे? असां सभु जेके आहियूं, वक़्तु जीअं गुज़रे थो पियो न, पहिरीं वक़्तु हुयो जेके असां बि हुन में जॾहिं ॿार हुआसीं त 98 में ख़ुशि थी वेंदा हुआसीं। हाणे घर में असांजे बि ॿार आहिनि त उन्हनि में इहा आहे त हाणे हर कोई हिक ॿिए खां मथे वधण जी कोशिशि थो करे। नफ़्सियात में छा आहे त भई मूंखे गेन करिणो आहे, मूंखे पंहिंजे अंदरि जी जेको लो सेल्फ स्टीम आहे उनखे वधाइण जे लाइ कोई बि रास्तो इख़्तियार करिणो आहे। ठीकु आहे न, असांजी सेल्फ स्टीम घटि थी वई आहे, जिन्हनि माण्हुनि जी घटि थी वई आहे, ऐं हू साड़े में मतिलबु जिन्हनि खे हिकिड़ो शक ऐं जेको साड़ो जेलसी जिन्हनि में अचे थी पई, पैथोलॉजिकल जेलसी, उन जे बिहाफ ते हू छा कनि था पिया त मूंखे हासिलु करिणो आहे, हिन जे लेवल ते वञिणो आहे। ऐं उन ई में ॾिसो असांजे तव्हांजे सर्कल में कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा जिन्हनि अहिड़ियूं तयारियूं न कयूं हूंदियूं पर हू अलाह जो शुक्र अदा कंदा हूंदा, छो त उन्हनि में पैथोलॉजिकल जेलसी न आहे। जेलसी हुते जिथे जेलसी जो एलिमेंट हूंदो हुते इहे ॻाल्हियूं थींदियूं। वसाइल न बि हुजनि त बि चवां मां हिनखे अॻिते वञा त ज़ाहिर उहे मुंहिंजे लाइ मसइला थींदा, उहो मुंहिंजे लाइ डिप्रेशन जो सबबु थींदो, उहो मुंहिंजे लाइ मुंहिंजी ख़ुशियूं ख़राबु थींदियूं। मुंहिंजो हिकिड़ो ॾिसो, अगरि मूंखे जेलसी आहे कंहिंसां, मां चवां थी त जीअं तव्हां सवाल कयो त मुंहिंजे इलाइक़े में अगरि कंहिं क़ुर्बानी कई आहे त मूंखे हुन खां वधीक वञिणो आहे, ऐं हुनखे हासिलु करण जे लाइ मां वटि हाणे 2 रास्ता आहिनि, या त मां कोई क्राइम कयां, या पोइ मां पंहिंजे पाण खे परेशान करे करे बीमारियुनि जो गढ़ ठाहे छॾियां। ठीकु आहे न, 2 रास्ता थी सघनि था। अगरि मूं में हिमत हूंदी या उन माण्हू में हिमत हूंदी त हू छा कंदो त क्राइम जी तरफ़ वेंदो। मतलब इहो बीमारी जो सबबु थी सघे थो, इन करे जेकॾहिं न त इन खां बचे कीअं भला? बचजण जो उहो ई आहे जेको साईं बि चयो, मां बि चयो, ऐं तव्हां बि शुरूआती जंहिंसां कयो त अलाह जो शुक्र अदा कजे, ऐं हिन ॻाल्हि खे यादि रखिजे त अलाह साईं अगरि असांखे ज़िंदगी ॾिनी आहे त हू हर नेमत सां ज़रूरु नवाज़ींदो असांखे। ठीकु आहे, रेस करण जी ज़रूरत कान्हे, जेकॾहिं हुननि पाड़े में क़ुर्बानी कई आहे, मां न कई आहे त मूंखे मायूस थियणु न घुरिजे। ठीकु आहे, जॾहिं अलाह ताला ॾींदो त हा बिल्कुलु वॾो मसइलो न आहे, त असां इन्हनि ख़ुशियुनि खे वधीक बहितर मल्हाए सघूं था। डॉक्टर साहिब, अॼु तव्हां काफ़ी ॻाल्हियूं कयूं, पर हाणे थोरो बीमारियुनि ते वेंदा, शुगर जा मरीज़, ब्लड प्रेशर जा, दिलि जी बीमारियुनि जा मरीज़, त तव्हां सभ खां पहिरीं शुगर जे मरीज़नि खे कहिड़ी हिदायत कंदो? ॾिसो न, शुगर जीअं टाइप 2 डायबिटीज़ 95% खे हूंदी आहे, जेको जवाननि में ऐं मिडिल एज माण्हुनि खे हूंदी आहे, उन में उहा अकेली बीमारी न हूंदी आहे। उन सां गॾु मोस्ट ऑफ द टाइम ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, दिलि जा अमराज़, मोटापो, यूरिक एसिड, इहे घणो करे गॾु हूंदा आहिनि, या त गॾु हूंदा आहिनि या थियण वारा आहिनि। इहो असां अमूमन ॾिसंदा आहियूं त हिकिड़े माण्हूअ में इहे मेटाबॉलिक सिंड्रोम चवंदा आहियूं पंहिंजी लैंग्वेज में, गॾु हूंदा आहिनि। त शुगर जे मरीज़ खे ब्लड प्रेशर ऐं कोलेस्ट्रॉल ऐं दिलि जा अमराज़ थोरा घणा या त हूंदा आहिनि या थियण वारा आहिनि। तंहिंजे करे इहा साॻी ॻाल्हि थी हले त गोश्त उन में लूणु बि ज़ाहिर आहे चहिरो करण जे लाइ विझंदा आहियूं, लूणु माना ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल माना दिलि जा अमराज़, ऐं शुगर माना त वरी ज़ाहिर आहे मिठो बि घणो इस्तेमालु थींदो आहे, महिमान नवाज़ी हूंदी आहे, उन में त शुगर जे मरीज़नि खे तमामु घणो एहतियात करणु खपे।
कंहिं बि लिहाज़ सां ख़ासि करे जेके मां 3-4 इहे ॿिया उज़वा ॿुधाया जानवरनि जा त गुर्दो मग़ज़ ऐं इहो कलेजी गुर्दो ऐं मग़ज़ 3 शयूं इहे घणियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि इन्हनि ॾींहंनि में इन्हनि में तमामु घणो कोलेस्ट्रॉल हूंदो आहे। न त अॼु छा कनि जेके मरीज़ आहिनि तव्हां हिदायत छा था कयो त केतिरो खाइनि केतिरो न खाइनि? न ॾिसो न खाइण खां मन त न कबी 24 कलाकनि में अधु पाउ खां वधीक न खाइनि ऐं लाज़मन पंहिंजे घर में बि खाईंदा वरी ॿाहिरि बि खाईंदा। डॉक्टर ज़मान चयो हेॾो वॾो बकरो हलाल थियो आहे हेॾो वॾो ढगो हलाल थियो आहे तव्हां पाउ खाइण जी इजाज़त न ईअं न करियो डेली अॼु थोरो वधीक इजाज़त वरी पाउ खाओ। अच्छा मतलब किलो थी वेंदो 4 इन खां वधीक न हाणे हो त ख़ैर ख़ुशीअ ॾींहुं असां पाण में ख़ुशी हसी मज़ाक न तव्हां छा हिदायत केतिरो खाइणु घुरिजे मतिलबु अंदाज़ो पाउ खनि खाधे? अच्छा हिन में खाधनि में थोरो ईंदा हिकिड़ा खाधा उहे आहिनि जेके असां जेके फ्राई कंदा आहियूं हिकिड़ा खाधी भाॼी उहा जेका पाणी में तयारु कंदा आहियूं त बहितर कहिड़ी आहे? जी इहा पॉइंट मां एम्फेसाइज़ करण वारो आहियां त असांजो जेको पचाइण जो स्टाइल आहे ईद जे ॾींहंनि में उहो डिफरेंट आहे या त भुॻल ॿोड़ हूंदो या वरी कढ़ाई गोश्त हूंदो। हा इन में डबल नुक़सानु आहे न छाजे लाइ अवल ई यानी चिकनाई मथां वरी उन में ज़ाहिर आहे गिहु या तेल विझंदासीं वधीक त तव्हां जीअं चयो त ग्रेवी ऐं हा पाणी न हुजे ज़ाहिर आहे उन में टमाटा ऐं ॾही उन में गिह तेल जो इस्तेमालु घटि हुजे न त ग्रेवी तव्हां सॼी गिह जी ठाहींदव त उन में फ़ाइदो कहिड़ो उहा त उन ॿूटीअ खां वधीक ख़राबु आहे जेकॾहिं ग्रेवी खाईंदव त प्लस उन में सब्जियूं मिक्स कयो भाॼियूं जेके आहिनि न गोश्त में करी जंहिंखे चवंदा आहिनि इहो ॿोड़ ऐं उन में भाॼियूं मिक्स कयो न त उहो हेल्दी फूड थी वेंदो। डॉक्टर साहब सां हिकिड़ी सवाल आहे डॉक्टर साहब हूंदो चाहे जीअं कुर्बानी जो नालो ईंदो आहे सभिनी दिमाग़ में त अॼु जेको आहे घर में गऊं जी कुर्बानी थींदी या बकर जो थींदो त ॿार इहे जेको बि अॼु जेको आहे रान जी सिजी थींदी अॼु हू थींदो हाणे असां हिकिड़ो ईअं बि आहे त महांगाई एतिरी घणी आहे आम ॾींहंनि में एतिरो गोश्त कोई बि अफोर्ड न करे सघंदो आहे कुर्बानी जो अगरि अलाह साईं कंहिंखे मौक़ो ॾिनो आहे या कंहिंजी हैसियत में अचे थो पियो त हू उन ॾींहं खे गोश्त जो अमाउंट बि घणो हूंदो हुन में त घणी मिक़दार में हूंदो त हाणे ॿारनि जी त घणी फरमाइश हूंदी आहे अॼु जेको आहे हू बारबीक्यू हुजे उनजो जवाब इहो आहे त ॾिसो न फ्रीज़ 3 हफ़्ता करे सघिजे थो गोश्त 3 हफ़्ता उन खां वधीक न त तव्हां जेकॾहिं थोरो थोरो इस्तेमालु कयो त 3 हफ़्ता त उनखे यूज़ करे सघो था न। सुबुह जो उथियो तव्हां वटि बि कुर्बानी थी या पाड़े में थी या जीअं बि थी अच्छा हाणे मुंहिंजो सुवालु इहो आहे त कुझु माण्हू जॾहिं कुर्बानी मां कई या कंहिं बि कयो कुझु माण्हू छा कंदा आहिनि कुर्बानी कंदा त ग़रीबनि खे मुकमल हुनजो हिसो विराए न ॾींदा आहिनि पर रखी छॾंदा आहिनि जीअं डॉक्टर साहिबु फ्रीज़ जी ॻाल्हि कई 2-3 ॾींहं छा इहा बि असांजी का ज़हनी बीमारी आहे जॾहिं अलाह ताला हुकुम कयो त वही ग़रीबनि जो तव्हां ॾेई छॾियो न पर उहा असां रखी इनखे कीअं ख़तमु कजे छो त पोइ त उहा कुर्बानी थी न। हा उहा कुर्बानी न आहे इहो नफ़सियाती कहिड़ो असरु आहे असां ते? हीअ नफ़सियाती मां तव्हांखे चयो त हिकिड़ो अगरि ख़्वाहिशात जे लाइ हिकिड़ो तव्हां जेको पंहिंजो जो जेको सुवालु हुन में हुयो त असांखे उहो हासिलु करिणो आहे हिन में हुयो त अगरि अची वियो आहे त उनखे लुकाइणो आहे हाणे इहो आहे त मुंहिंजी शइ जेका आहे न हू वधे भली चाहे हू लॉकर में हुजे बैंक में हुजे फ्रिज में हुजे वधे हुते पई हुजे कंहिं ॿिए जो पेट न भरिजे। न डॉक्टर साहिबु ॻाल्हि इहा त जेका हीअ कुर्बानी आहे अॼु जेका असां कई जेका ख़ुशी आहे ॿुधो न मां थोरो तव्हांखे ॿुधायो इहा अलाह जे लाइ मुंहिंजे लाइ न आहे तव्हांजे लाइ न आहे माण्हुनि जे लाइ न आहे अलाह जो हुकुम आहे त उहो जॾहिं असां कुर्बानी अलाह जे ख़ातिर कई आहे ईद ख़ुशी अलाह जे तरफ़ां आहे त उहा अलाह जे नाले ते ॾियो न उनखे रखण मां छो रखूं इहा त असांजी हिकिड़ी बीमारी आहे। बीमारी न आहे हिकिड़ी नफ़सियात आहे इंसान जी न हर इंसान जी पंहिंजी नफ़सियात इनखे कीअं ख़तमु कजे? इन में इहो आहे त ॾिसो कोई बि इंसान अॼुकल्ह जे दौर में कंहिंजे चवण ते हलंदो न आहे अॼुकल्ह औलाद पंहिंजे माउ पीउ जी औलाद चवण ते न हलंदी आहे त असां सिर्फ़ु हिननि खे ई चई सघूं था त जेको अलाह साईं अलाह सभिनीनि जे लाइ जेको फरमान नाज़िल कयो आहे उन ते अमल करिजे। हाणे डॉक्टर साहब आहिनि इन्हनि खे बि अलाह जो शुक्र आहे तव्हांखे बि असांखे कोई एतिरी ज़रूरत न आहे त असां पूरो ढगो जेको आहे पंहिंजी फ्रिज में ई रखूं असांखे ख़ासि तौर में अगरि असां कयो आहे त असांजो फ़र्ज़ु आहे असांजो त असां मां शुरूआति थींदी अगरि असां ॾियणु शुरू कंदासूं त असांजे गॾु जेके ॿार आहिनि वॾा आहिनि उहे बि ॿिया बि जेके असांजा कुलीग्स हूंदा उहे ॾिसंदा भई हिननि कुर्बानी कई त हिननि पंहिंजो डिस्ट्रीब्यूट कयो आहे ग़रीबनि खे ॾिनो आहे। जॾहिं मां अचणु लॻी हुअसि त मुंहिंजे जेके हुआ हुते को वर्कर हुआ जंहिंमें लोअर स्टाफ जो जेके माण्हू हुआ या पैरामेडिकल स्टाफ उन्हनि मूंखे ख़ासि तौर ते चयो डॉक्टर साहिब जॾहिं कुर्बानी थिए त असांजो हिसो रखिजो। न ज़रूरु आहे ॾिसो उन्हनि जो हक़ आहे जॾहिं उहे पहुच उन्हनि जी न आहे त उन्हनि जो हक़ असांजे मथां आहे त असां उन्हनि खे शामिलु कयूं पंहिंजी ख़ुशी में। बसि हीअ आहे त असांखे हर हिते अचे थी इंसान जी सोच ऐं सम्झ जी ॻाल्हि
असांखे छा करिणो हिकु जहिड़ो रहणो आहे सोचो बहितर करणी हो नफ़्सियाती बीमारियुनि मां इन्हनि सही नफ़्सियात मां ॻाल्हि आहे, सही असांखे ॻाल्हि आहे। असां न त डॉक्टरनि जो पोइ फर्ज़ु आहे तव्हांजो त इन्हनि शयुनि मां निकिरूं जेको अल्लाह जो हुकुम आहे उन ते अमल करियूं। डॉक्टर साहब, डॉक्टर ज़मान शेख ॻाल्हियूं त हाणे ज़ाहिर आहे ईद ॾींहुं आहे, खोड़नि ख़ुशी जूं ॻाल्हियूं थींदियूं। ज़ाहिर तव्हां ॿुधायो त जीअं तव्हां चयो त एहतियात ज़रूरु कयो, पर जीअं त मिठी ईद जो बि तव्हां ज़िक्र कयो, लास्ट ईद ते बि असांजी ॻाल्हि थी त मिठी शयूं त शुगर खे वधाइनि थियूं, पर जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि या जेके दिलि जी बीमारियुनि जा मरीज़ आहिनि त ज़ाहिर आहे अॼु कोलेस्ट्रोल ऐं अॼु जेको लूणु मिर्चनि वारा मसाला इस्तेमालु थींदा, त उन्हनि खे तव्हां कहिड़ी हिदायत, ख़ासि तौर ब्लड प्रेशर मरीज़नि खे कहिड़ी हिदायत कंदो? जी हा, उनजो इहो ई आहे त लूणु ज़ाहिर आहे घटि में घटि इस्तेमालु कयो, पर हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं लूणु घटि इस्तेमालु कंदो त उहो गोश्त जी लज़त सॼी ख़तमु थी वेंदी, पर कोशिशि कजे त मिनिमम। ॾिसो न इलाही स्टडियूं थियूं आहिनि, हिकु स्टडी जंहिंजो नालो आहे DASH, उन में इलाही ॻाल्हियूं यानी ॿ ग्रुप ठाहियूं, हिकिड़े में गिहु वधीक खारायूं, ॿिए में घटि खारायूं, ॿियो लूणु घटि वधि, त सिर्फ़ु लूणु थोरो घटि खारायूं, यानी 8.5 ग्राम माना मुनो वॾो चमचो, उन जी जाइ ते 5 ग्राम लूणु खारायूं, सिर्फ़ु इहो कयूं त उनजो 6 मिलीमीटर मरकरी ब्लड प्रेशर घटि थी वियो, माना बहितर थी वियो सिर्फ़ु लूणु खे घटाइण सां। त इहो त यानी रिसर्च थी वई आहे हिन ते न, इहो डॉक्यूमेंटेड ॻाल्हि आहे त लूणु घटि इस्तेमालु कजे। ॿियो मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कयां त इहा कोल्ड ड्रिंक जेका असां पीअंदा आहियूं, सॉफ्ट ड्रिंक, इहा लाज़मन गोश्त असां बारबेक्यू त उन खां सवाइ हली कोन सघंदो, अॼु त ॻाल्हियूं इहे कबियूं। त मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त हिकिड़ी 330 मिलीलीटर जी हिकिड़ी एवरेज बोतल थींदी आहे, अॼुकल्ह त 500 ml जूं बोतलूं अचनि थियूं वॾियूं आम आहिनि उहे बि, पर उनखे छॾियो एवरेज जेका 330 ml जी आहे, उन में 6 खंड जा चमचा एॾी शुगर पियल हूंदी आहे हिकिड़ी बोतल में। ऐं ईद जे ॾींहुं तव्हां ॾिसंदव त बारबेक्यू सां त लाज़मी कोल्ड ड्रिंक हूंदी, उन सां गॾु कढ़ाई गोश्त सां लाज़मी हूंदी, होटल ते त उनजी बहितर हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि असां ज़ाहिर आहे असां जेके बैसियत क़ौम महिमान नवाज़ माण्हू पिया आहियूं, तव्हां असां वटि आहियो, भले खणी तव्हां मना करियो, असां तव्हांखे कोल्ड ड्रिंक पीआरे सघूं था, चांहि बि ॾेई सघूं था, खाधो बि ॾींदा, ज़ाहिर इहो तव्हां वटि असां ईंदासीं, भले खणी असां चओ। हाणे हिकु त महिमान जॾहिं असां वटि घरु अचनि था या असां किथे वञूं था, तव्हां मना त करे भई को शुगर जो मरीज़ आहे, को दिलि जो मरीज़ आहे, को कंहिं जेकॾहिं हुनजो GIT बि डिस्टर्ब आहे, को अल्सर जो मरीज़ आहे, त वरी गोश्त आहे हुनखे अञा वधीक तकलीफ़ थींदी। तव्हां बि सम्झो था अॼुकल्ह त हिकु जॻह ते वियो, ॿी जॻह ते 3, 4, 5 घरनि ते जॾहिं असां वेंदासीं त असां खाधो वधीक खाई वेंदासीं, त इनखे कीअं रोकजे, कीअं ज़ाहिर तव्हां डॉक्टर जेसि ताईं हिदायत ॾींदो त इनखे कीअं रोकजे त जीअं असां घटि में घटि खाऊं? इन खे ॿिनि हिसनि में विराए सघूं था, हिकिड़ो मेज़बान जो हिसो, ॿियो महिमान जो हिसो। अच्छा, सिंधी मां इहो अॻे इंटरव्यू में चयो हो, अॼु वरी मां एम्फेसाइज़ कयां थो त सिंधियुनि जहिड़ी महिमान नवाज़ क़ौम, अख़लाक वारी क़ौम रियली तमामु घटि आहिनि दुनिया में। असां जेके मानी खाने खां सवाइ जीअं पुराणा अरब हूंदा ट्रेडिशनली त असांजे घर को महिमान आयो त मानी खां सवाइ छॾिणो ई कोन्हे, उहो असुलु उहा आहे महिमान नवाज़ी। इहा ॾिसो कंहिं हद ताईं सही आहे, पर कंहिंखे फोर्स करे तमामु घणो खाराइणु, हाणे यूरोप में तव्हां अंग्रेज़ दोस्त वेहंदा न गॾु, रियली उहे हिक ॿिए खे ऑफर तक न कंदा, चवण जो मक़सदु इहो आहे त फोर्स न कजे, जेको जेतिरो खाए उहो खाइजे, अख़लाक़नि हिकु दफ़ो चइजे साईं खणो, उनखे फोर्स न कजे साईं, जेसि ताईं न खाईंदो प्लेट ख़ाली न कंदो तव्हांखे न छॾींदा। ॿी ॻाल्हि इहा त महिमान ॾिसो, हाणे घर में बि असां खाई पी निकिरंदासीं ऐं 3 ॾींहं असां गेट टुगेदर कंदासीं, माइटनि जे घर दोस्तनि जे घर ई त मौक़ो आहे। हाणे जंहिं घर में वेंदासीं लाज़मन महिमान नवाज़ी थींदी, त ॾिसो कंट्रोल कजे। हाणे कोल्ड ड्रिंक जी वॾो गिलास थो भरिजी अचे, तव्हां चओ भई हिन जो मां 2-3 ढुक पीअंदुमि, हा, त महिमान थी बि पंहिंजी एहतियात कजे, ऐं जॾहिं मेज़बान हुजे त घणो फोर्स न कजे, इहो असां पाण कुझु एहतियात करे सघूं था। मां हिकिड़ी ॻाल्हि हिते बि अगरि ॾिसो कुझु हिन ॾींहंनि में गोश्त जी ऐं खाइण पीअण जी ॾाढी गहमा गहमी हूंदी न, इहो गहमा गहमी रहंदी आहे। जेको तव्हांजो हुयो सवाल साईं सां, त उनजे में हिकिड़ो इहो बि आहे त अगरि तव्हांखे कोई फोर्स करे बि पियो, ऐं कुझु महिमान अहिड़ा हूंदा आहिनि या जिते तव्हांजी रिसेंटली कोई फाइट जे बाद तव्हांजो वरी रिलेशन सही थियो आहे, हुते वञी तव्हां अगरि उन्हनि खे मना कंदो त उहो फील कंदा त भई अञा ताईं हिन जे दिलि में हू ॻाल्हि आहे, या जेको हुन में उन ते वठी आई आहियां, त हुन में तव्हांखे हुन माण्हू खे बि ख़ुशि करिणो आहे। अगरि तव्हांजो रिलेशन हुतां ख़राबु थियो आहे, उन
नफ़्सियात खे बि उनजे बरक़रार रखिणो आहे त भई हाणे असांजो रिलेशन सही आहे। अगर तव्हां हुनखे मना कंदो त हू वापसि उन जॻह ते अची वेंदो। त माना खाइणो बि ज़रूरी हुते आहे। खाइणो, अगर तव्हां हुते खाधो आहे न त हुनजे बाद अची घर में सुम्हणो न आहे, थोड़ी वॉक करे छॾिजो। वाह वाह ज़बरदस्त। सही आहे न। ग्रीन टी या घर में अची न खाइजो, ग्रीन टी पी या अॼु घर में अची न खाइजो। डाइट घर में अचे उनखे मन ॿार न खाए, ज़रूरी न आहे त तव्हां हुते उन्हनि जे घर में सभु कुझु पुलाव बि खाधो आहे, बारबेक्यू बि खाधी आहे, सभु कुझु घर आयो त तव्हांजी बेगम या तव्हांजी सारा ॿार घर उहो बि त हिकिड़ी फैमिली सां ख़ुशी में शामिल थियो। कौरमो पचायो आहे त तव्हांखे मस्ट खाइणो आहे। उन्हनि खे ई सम्झाए सघो था पंहिंजे घर वारनि खे, छो त हू तव्हां सां गॾु रहंदा आहिनि। हुते तव्हांजे रिलेशन में थोरो हुई त मे बि हीअ ख़राब थी सघे। घर में त माण्हू चई बि सघे थो फ्रीली। उन्हनि खे तव्हां चयो त मां फलाणे जे घर जेको वियो हुयुसि त उन्हनि जे दिलि रखण जे लाइ, छो त मूंखे हुते सुठो पंहिंजे पाण खे पंहिंजे रिलेशन खे रखिणो हुयो, मां खाधो आहे। हाणे असां त पाण में आहियूं, राति जो न त कल्ह सुबुह जो खाए वठंदासूं, त हिते थोरो घणो लफ़्ज़नि जा बि बहरहाल ख़्यालु करिणो आहे हिकु ॿिए जो। डॉक्टर साहब ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु छोकिरे नंढड़े वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो त पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो प्रोफेसर ज़मान शेख सां गॾु आहे, डॉक्टर कुलसुम लाशारी बि असां सां गॾु आहे। कुझु नफ़्सियाती ॻाल्हियूं, कुझु ख़ुशी जूं ॻाल्हियूं, कुझु डॉक्टर साहब जी हिदायतूं, उन्हनि ते जेको सो ॻाल्हि ॿोल हली रही आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां बि डॉक्टर साहब जी ॻाल्हियुनि मां फ़ाइदो वठंदो ऐं ख़ुशी खे अञा बहितर कंदो, पंहिंजी सिहत खे बहितर कंदो। डॉक्टर साहब, डॉक्टर कुलसुम हिकिड़ी ॻाल्हि पई कई त जॾहिं असां घणो खाऊं था त एक्सरसाइज़ बि नथा करियूं, ठीकु आहे, पर मां इन खां अॻु में हिकिड़ो सुवालु कयांसि, पोइ इनखे तव्हां एक्सरसाइज़ खे उन में शामिलु कजो। अॼु जॾहिं ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे त जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ हूंदा या शुगर जा मरीज़ हूंदा या दिलि जी बीमारी जा मरीज़ हूंदा आहिनि, उहो दवाउनि में नागो करे छॾींदा, दवा न खाईंदा। चलो ठीकु आहे, अॼु वञूं था घुमणु फिरणु, अॼु मूं वटि के आया आहिनि, सुबुह जो तव्हां वटि के आया हूंदा, के ईंदा, चलो ठीकु आहे। जेके वधीक खाई वियासीं त या जेको अॼु नथा नागो करिजे, जेको नागो थिए थो या एक्सरसाइज़ नथा करियूं, इहो केतिरो ख़तरनाक आहे? शुगर जी बीमारी, ब्लड प्रेशर जी बीमारी हिकु ॾींहुं बि मोकल न कंदी, या दिलि जी बीमारी हिकु ॾींहुं मोकल न कंदी। अॼु बि मोकल आहे, बीमारी मोकल न कंदी, अॼु बि मोकल न आहे, न बीमारी मोकल न कंदी त दवा जी क्यों मोकल कयूं? त डॉक्टर जी मोकल बि न आहे, अस्पतालूं हलनि पियूं। सही ॻाल्हि। पर जॾहिं बीमारी नथी छॾे हिकिड़ो ॾींहुं, हॉलीडे नथी करे, त दवाऊं कीअं बंदि करे सघूं था? कॾहिं बि डॉक्टर वाहिद, इहो त मां बल्कि असांजी क़ौम जी नफ़्सियात आहे त सपोज़ असां डॉक्टर, तव्हां बि माशाल्लाह डॉक्टर आहियो माहिर, त असां लिखी ॾींदा आहियूं 3 हफ़्ता दवा खाई पोइ विज़िट जे लाइ अचो। बिल्कुलु सही आहे। हाणे 3 हफ़्ता दवा खाई विज़िट जे लाइ अचो त लिखंदा आहियूं दवा, सॼियूं 5-6 दवाऊं लिखी लिखंदा आहियूं 3 वीक्स, पोइ चवंदा आहियूं मरीज़ खे अचो। हाणे मरीज़ छा कंदो आहे, जो उन मां हिकिड़ी इंस्ट्रक्शन खे फॉलो कंदो आहे, ॿी इंस्ट्रक्शन विसारे छॾींदो आहे। फॉलो कंहिंखे कंदो आहे त 3 हफ़्ता दवा खाइणी आहे, पोइ चोथों हफ़्तो न आहे खाइणी ॼणो। ऐं ईंदो 3 हफ़्तनि में असांजी इंस्ट्रक्शन इहा ई त असां ॾे अचो न त असां दवा चेंज कयूं तव्हांजी तबियत ॾिसी। असां ॾे ईंदा वरी 6 महीननि खां पोइ। इहा बि ख़तरनाक शइ आहे। हा, इहा बि ख़तरनाक, यानी 2 ग़लतियूं करे विया। हिकु त ईंदा देरि सां, ऐं दवा 3 हफ़्तनि खां पोइ बंदि करे। उनजे लाइ इहा इंस्ट्रक्शन आहे सख़्तीअ सां त दवा जेकॾहिं हलो तव्हां असां ॾे देरि सां था अचो, परवाह न आहे। मसरूफ़ आहे इंसान, कॾहिं पैसा कोन्हनि या कीअं न, भली ठीकु आहे, भली हफ़्तो देरि सां अचो, 2 हफ़्ता देरि सां अचो, दवा न छॾियो तव्हां। ऐं इहा ई ॻाल्हि हिते अप्लाई थी करे त ईद जे ॾींहुं नागो करणु सख़्तु ग़लती आहे। पंहिंजी दवा पाबंदी सां वठो ऐं कॾहिं बि नागो न कयो, चाहे छा बि हुजे। एक्सरसाइज़ जो इन में शामिल आहे। एक्सरसाइज़ जूं इलाही ग़लति फ़हमियूं आहिनि। हाणे माण्हू छा कंदा आहिनि, चवंदा आहिनि त शादीअ ते विया या ईद जे ॾींहुं कंहिंजे घर विया, पोइ चवंदा आहिनि त डट के खाओ, असां अधु कलाकु वधीक वर्ज़िश कंदासीं। डॉक्टर वाहिद बख़्शी इहा तमामु सख़्तु ग़लति फ़हमी आहे। इन जे लाइ जो तव्हां अॼुकल्ह जेके एक्सरसाइज़ करण जूं मशीनियूं अचनि थियूं, उन में कंप्यूटर लॻल आहिनि, नंढा चिप लॻल आहे कंप्यूटर जी। उहा ॿुधाईंदी आहे केतिरो वक़्तु थी वियो तव्हांखे एक्सरसाइज़ कंदे, केतिरा किलोमीटर तव्हां कई, केतिरी कैलोरी तव्हां लूज़ कई, उन में कंप्यूटर ते अची वेंदो आहे। त तव्हां नोट कयो त 1 किलोमीटर जेकॾहिं ब्रिस्क वॉकिंग कंदव उन मशीन ते, ट्रेडमिल ते, जॉगिंग मशीन ते, त 60 कैलोरीअ जे लॻभॻि तव्हां लूज़ कयो आहे, 60 कैलोरी। हाणे हिकिड़ो बिस्किट जेको असां खाईंदा आहियूं, सिर्फ़ु बिस्किट, उहो 10 ग्राम कार्बोहाइड्रेट हूंदो आहे, निशास्तो, माना 40 कैलोरी हिकिड़े बिस्किट में हूंदी आहे। डॉक्टर साहब इहा तमामु ज़रूरी ॻाल्हि आहे त 1 किलोमीटर जे बराबरि 1.5 बिस्किट आहे। बिल्कुलु खाईंदासीं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, मुंहिंजो मक़सदु आहे त तव्हांजो अॼु जेका अहम ॻाल्हि इहा त दवा जो नागो न आहे करिणो, मानी बि खाइणी आहे, खाइणो आहे पर एहतियात सां खाइणो आहे, एक्सरसाइज़ बि करणी आहे, पर मानी डबल न आहे खाइणी, डबल मानी न खाइणी, एहतियात सां खाइणी आहे। ठीकु आहे डॉक्टर,
कुछ डॉक्टर कुलसुम ख़ासि ॻाल्हि आहे त नंढड़ा ॿावड़ा नौजवान कुछ अॼुकल्ह तव्हां जेके 12-13 साल जा ॿार आहिनि उहे बि ॾाढो हसास थी विया आहिनि काफ़ी रिएक्शन था ॾेखारीनि नफ़सियती तौर ते त जिन ॿारनि खे का शइ का उनजी ख़्वाहिश पूरी न थी न ॿारनि जी ख़्वाहिश आहे को कपिड़ो न मिलियो ज़ाहिर वालिदिन जा एॾा वसाइल आहिनि त ज़ाहिर हू उदास थी था वञनि या मायूस थी था वञनि उनजा वालिदिन बि उदास थी था वञनि इन शइ खे कीअं ख़तमु कजे इहा शइ कीअं डेवलप कजे छो त इहो काफ़ी ॻाल्हि हली आहे त ॿारनि खे वालिदिन तवजो नथा ॾियनि उस्ताद तवजो नथा ॾियनि या हुनजो ख़्यालु नथा कनि त ॿार इहे जेके 12-13-15 साल जेके आहिनि एज में उहे काफ़ी उदास था रहनि ऐं पोइ को रिएक्ट बि कनि था त इनखे कीअं ख़तमु कजे नफ़्सियात में ख़ुशी आहे त चवंदा त इहे बि ख़ुशी में शामिलु हुजनि असांजो जेको माशरो हुन में जेको अलाह जी तरफ़ां ई हिकिड़ो सभिनीनि खे गॉड गिफ्टेड आहे त असां ॿारनि खे पहिरीं ॾिसंदा आहियूं जेको सिंधी बलोच या ॿी जेके बि असांजी क़ौमूं आहिनि उन्हनि में सभु हीअ कंदा आहिनि त पहिरीं ॿार जा कपिड़ा ज़रूरु हुजनि ईद वारे ॾींहुं मां पायां न पायां मुंहिंजी ख़ैर आहे मुंहिंजो बच्चो ज़रूरु पाए न मां बि इहो चवंदी आहे पीउ बि इहो चवंदो आहे त भई जेको मां पुराणो पाए वठंदोसां बच्चे जे लाइ अचणु घुरिजे उनजे ॿार जे लाइ अचणु घुरिजे हाणे अगरि न आहे वसाइल तव्हां वटि न आहिनि ऐं तव्हांखे लॻे थो तव्हांजो ॿारु हिन कैफ़ियत जो आहे जो हिन जो कोई रिएक्शन वठी करे सघे थो या हिन ते हू कोई एक्ट करे सघे थो त पोइ तव्हांखे हुनजी मैंटेलिटी खे ॾिसणो आहे ॿार बि सभु हिकु जहिड़ा न आहिनि कुझनि खे तव्हां सम्झाईंदव त चवंदव त बाबा हीअ मसइलो आहे हीअ मसाइल आहिनि असां अॻिली ईद में तव्हांखे सुठो गिफ्ट वठी ॾींदासीं या सुठो ड्रेस वठी ॾींदासीं या ईद जे बाद अलाह साईं अगरि असांखे ॾिनो त तव्हांखे वठी ॾींदासीं कुझु सम्झी वेंदा आहिनि कुझु बज़िद हूंदा आहिनि त असांखे वठिणो ई आहे हाणे वसाइल बि न आहिनि हिन जॻह ते छा कजे काउंसलिंग करे सघिजे हा हिन में तव्हांखे सभिनीनि खां पहिरीं ॿारनि खे ॾेखारिणो आहे जेको असां सां घटि स्टेटस जा माण्हू आहिनि असां छा कंदा आहियूं असांजा ॿार ॾिसंदा आहिनि मथे जी नज़र नेचर आहे न मथे उन्हनि खे ॾेखारिणो आहे बसि ज़ाहिर त उन्हनि खे इहे न फील कराइजो त भई असां तव्हांखे स्पेशली ॾेखारण जे लाइ वञूं था पिया त तव्हांखे हीउ ॾिसणो आहे तव्हां निकितो घर मां निकितो त किथे सड़क ते तव्हां ॾिठो कंहिं माण्हू खे कंहिं हालत में त चयो त पुटु ॾिस हिन जी ज़िंदगी बि आहे न हिन वीचारे वटि त कुझु बि न आहे घर बि कोन अथसि हिनखे त ईद जी बि ख़बर न आहे त ईद आहे या न आहे त हिते तूं असां केतिरा ख़ुशनसीब आहियूं न तूं मूंसां गॾु आई मां तोसां गॾु आहियां असां सभु गॾु आहियूं हिन ईद ते ऐं वरी मामे जे घर हलिया वेंदासूं हुते घुमी फिरी ईंदासूं ज़रूरी तुंहिंजो ड्रेस कंहिं ॾिठो आहे लास्ट ईद वारो अगरि हुननि घरनि में तूं पाए वियो आहीं जिथे असां हिन ॾींहंनि में वञिणो आहे त असां ईअं कयूं था हिन मर्तबा असां कंहिं ॿिए रिश्तेदार जे घर वञूं था ताकी हुन ॿार खे बि हीअ न हुजे त हुनजी सेल्फ स्टीम बि घटि न थिए ऐं हू हुनखे सुठे नमूने सां पंहिंजे पाण खे हुन में मैनेज करे वञे कुछ ट्रिक हलाइणी पवंदियूं आहे न ॿारनि सां जेकॾहिं सुठी काउंसलिंग कजे त इन मायूसी में इन डिप्रेशन में पाण खे पंहिंजे औलाद खे पंहिंजे घर वारनि खे कॾहिं ख़ुशियुनि में शामिल थी सघिजे थो बिल्कुलु ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कयो डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॿी बि ख़ासि ॻाल्हि असां ग़लती अॼु कई आहे कंदासीं छो त मां बि वेंदो आहियां तव्हां वेंदो डॉक्टरनि जो असांजो जेको तालुक़ पब्लिक सां आहे न असांजो सेहत सां आहे अॼु कुझु असांजा दोस्त जेके आहिनि उहे छा कंदा त वधीक खाईंदा ऐं डोज़ बि वधाए छॾींदा पंहिंजो ब्लड प्रेशर जी दवा हुजे या दिलि जी बीमारी या शुगर जी इहो जेको असां वधीक खाई जेको डोज़ वधायूं था इहो असांजी सिहत लाइ केतिरो हानिकार आहे जंहिं मरीज़ ईअं कयो न उहो कॾहिं शुगर ते कंट्रोल करे न सघंदो न को ब्लड प्रेशर ते कंट्रोल करे सघंदो इहा वॾी ग़लतफ़हमी आहे त कुझु घणो खाई इंसुलिन जा 4 यूनिट वधीक खणंदासीं या हिकु गोरी खां 1.5 गोरी खाईंदासीं प्लीज़ तव्हां जेकॾहिं घणो खाई बि छॾियो आहे त पंहिंजे डोज़ सां छेड़छाड़ न कयो उनखे उअं ई रखो भली जेकॾहिं बदपरहेज़ी जे करे शुगर वधी वई आहे थोरी या टेम्पररी ब्लड प्रेशर वधी वियो आहे उनखे उअं ई रहणु ॾियो बार बार छेड़छाड़ न कयो जेकॾहिं ईअं कंदव त बॉडीअ जो मेटाबॉलिज़म जेको आहे उहो कॾहिं कंट्रोल में रही न सघंदो पोइ जॾहिं बि कॾहिं बल्कि आदत थी वेंदी त घणो खाई ऐं 2-4 ईअं न करणु खपे भले तव्हां वधीक बि खाधो पर जेके डॉक्टर जी हिदायत आहे उन ते अमल कयो अच्छा डॉक्टर कुलसुम जी ॻाल्हि खे मां थोरो अञा जेकॾहिं थोरो वधायां ऐं तमामु नफ़्सियाती ॻाल्हियूं गॾोगॾु न साइको सोशल साइको फिज़िकल अॼुकल्ह सभु हर शइ पाण में मिलियल आहे त ॾिसो न जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त कॉम्पिटिशन घटि हूंदी शयूं महदूद हूंदियूं रेडियो हूंदो टेप रिकॉर्ड हूंदो ग्रामोफोन हूंदो कपिड़ा बसि सिंपल जेके हूंदा कारियुनि जा न हूंदा अॼु मसइलो छा आहे त मोबाइल फ़ोन जा मॉडल आहे हीअ मोबाइल फ़ोन 2 महीननि जो नओं मॉडल आहे हीअ ॿी शइ आहे हीअ 60,000 टेक्नोलॉजी करे असांखे ॼाण वधी वई आहे कॉम्पिटिशन वधी वई आहे ॿारनि में रीस वधी वई आहे मुंहिंजे स्कूल जे हिन दोस्त खे हीअ मोबाइल आहे हिन कार ते अचे थो
कपिड़ा ही हेॾा ऊचा पाए थो, ब्रांडेड कपिड़ा थो पाए, मां नथो पायां, इन जेके ॿारनि जी नफ़्सियात ते असांजी नफ़्सियात ते असां बि कॉम्पिटिशन आहे त हिन खे जेकॾहिं सुठी शइ आहे त असांखे छो न हुजे, त हीउ दौरु तमामु मुश्किल वक़्तु आहे। ॾिसो न, मुंहिंजे वालिद ऐं असांजे विच में बि गैप हूंदी, जनरेशन गैप बिल्कुलु हूंदी, ऐं हाणे असांजी ऐं असांजी औलाद में बि आहे, पर यकीन ॼाणियो उहा जनरेशन गैप तमामु घटि हूंदी, हीअ तमामु वॾी आहे। अॼुकल्ह जेके टीवीअ ते असां ड्रामा ॾिसूं था या इहे जेके यानी जेके बि शयूं ॾिसूं था, इहे असां सोचे बि न सघंदासीं पंहिंजे ज़माने में त इवन सिनेमा बि इहे शयूं ॾिसी सघूं जेके अॼुकल्ह काउंसलिंग करणु खपे, ॿारनि खे तवकुल सिखाइणु खपे त पंहिंजो पाण खे नंढनि खे ॾिसो तव्हां, वॾनि खे ॾिसंदो त हमेशह तव्हां डिप्रेशन में रहंदव ऐं मौलाना रूमी जो जूतो चोरी थी वियो त ख़ुदा खां शिकवो करणु लॻो, ना मायूस थी वियो, डिप्रेस थी वियो, ॿाहिरि वियो त हिकिड़ो माण्हू ॾिठईं जंहिंजी जंघ ई कपियल हुई, पेर ई कपियल हुई, शुक्र आहे। अच्छा डॉक्टर साहब, टाइम बि ख़तमु थियण वारो, तव्हां छा अॼु जेके माण्हू कुझु ख़ुशियुनि में जेके शरीक न आहिनि उन्हनि खे कीअं असां शामिलु कयूं, कंहिं बि वजह सां, त उन्हनि खे असां कीअं मतिलबु असां में अनापरस्ती शइ जेके आहियूं उहा छॾे उन्हनि खे कीअं शामिलु कयूं? असांखे सभिनीनि खां पहिरीं जेको तव्हां चयो न जुमिलो अनापरस्ती, उनखे ख़तमु करिणो आहे। अॼु अनापरस्ती न हुजे, उनखे न हुजणु घुरिजे। तव्हांखे ही ॾिसणो आहे त अॼु मूं वटि आहे, कल्ह मूं वटि न हूंदो। ई ठीकु आहे, बिल्कुलु सही। वक़्तु कंहिंजो हिकु जहिड़ो न हूंदो आहे। अॼु मां हिते वेठी आहियां, कल्ह मुंहिंजो छा फ्यूचर आहे मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजी हिकिड़ी नेचर आहे या तव्हांजी हिकिड़ी नेचर आहे डॉक्टर साहिब जी, जेके असां हिते वेठा आहियूं, असांजो पंहिंजो बि घरु आहे न, असांजो बि ईद जो ॾींहुं आहे, सभिनीनि खे सेलिब्रेट बि करिणो आहे। असांजा ॿार बच्चा मतिलबु मुंहिंजी फैमिली में मुंहिंजा भाउ जेके मूंखे ईद जे ॾींहुं छुटी जे ॾींहं में मुंहिंजो बाबा आहिनि, उन्हनि खे बि मां यादि कयां थी पई। पर मूंखे ॾिसणो ई आहे त जेके हयात आहिनि उन्हनि सां गॾु बि त मूंखे ख़ुशी मल्हाइणी आहे। हू मुंहिंजी ख़ुशी में ख़ुशि आहिनि, मां उन्हनि जी ख़ुशी में ख़ुशि आहियां। मतिलबु जेके मां थोरो वधाए न, थोरो हिन ॻाल्हि खे वधां त जेके माण्हू कंहिं बि सबब जे करे जेकॾहिं असां ख़ुशियुनि में शामिलु न आहिनि त असांखे अनापरस्ती छॾे उन्हनि खे पाण सां गॾु शामिलु करणु घुरिजे, उन्हनि ॾे वञणु घुरिजे, ऐं इहा ई बहितर आहे असांजे। ऐं कुझु माण्हू वरी अचण बि नथा चाहिनि न, हू वरी उहो ई उते अची वञे थो त हीअ शायदि मूंखे साड़नि जे लाइ वठी थो वञे। न ख़ैर इहे त अॼु तव्हां सुबुह जो ज़ाहिर ईद नवाज़ पढ़ी थोरो हिकिड़ो जहिड़ो टाइम ख़तमु थी वियो आहे, त तव्हां कीअं ई त गुज़ारींदा आहियो अॼु शाम ताईं, सुबुह खां वठी कीअं ई? डॉक्टर साहिब मां निंड्रूं जेके रहियल आहिनि उहे पूरी कयां। सही ॻाल्हि ॿुधायां, उहे निंड्रूं जॾहिं पूरी थियूं पोइ गेट टुगेदर जिन सां मां न मिलियो आहियां उन ॾींहुं कोशिशि कंदो आहियां त या उन्हनि खे घुरायां या पाण वञा। तव्हांखे असां हिते वठी आयासीं न, बहाने सां तव्हां सां मुलाक़ात थी वई, सॼी क़ौम सां, सभिनी दोस्तनि तव्हांखे ॾिठो, उन्हनि खे इहो बि माना तव्हां कोशिशि कंदा आहियो त पंहिंजनि सां मिलो जुलो। डॉक्टर साहिब तव्हां ज़ाहिर हाणे चई नथा सघूं, चवंदा त लेडीज़ ईद ते काफ़ी महिनत कंदी आहे, पर ज़ाहिर सुबुह जो उथियो, वरी टीवी जे लाइ बि तयारी कई आहे, कीअं तव्हां अॼु गुज़ारी या सुभाणे ईद कीअं गुज़ारींदो? मुंहिंजो जेको ईद जो ॾींहुं हूंदो आहे उहो मुंहिंजो पंहिंजो स्पेसिफिक पंहिंजी फैमिली जे लाइ घणो हूंदो आहे। ज़बरदस्त। छो त मुंहिंजा भाइर जेके आहिनि, ॿार भेणूं मिट माइट सभिनी सां भेनर, ऐं जेके मुंहिंजी अम्मा आहे ऐं मुंहिंजा भाइटिया भाणेजा सभु, उन्हनि खे घणी मोहबत कंदी आहियां। जो उन्हनि सां गॾु जो जेको पल हूंदो आहे मुंहिंजे लाइ उहो तमामु घणी अहमियत रखंदो मुंहिंजी ज़िंदगी में। उहो जॾहिं मां उन्हनि सां गॾु 2 कलाक बि अगरि मां गुज़ारां थी पई न त मूंखे लॻे थो मुंहिंजी ईद थी वई। डॉक्टर साहिब हिकिड़ो जुमिलो मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो त जेके ग़रीब माण्हू आहिनि जेके हिन ख़ुशियुनि में शामिलु आहिनि उनखे कीअं शामिलु कयूं हिकिड़े जुमिले सां? उनखे असां ॿिनि तरीक़े सां शामिलु कयूं। हिकिड़ो त गोश्त जो जाइज़ हिसो जेको इस्लाम ॾिनो आहे, ॿियो उन सां खिली ॻाल्हायूं। डॉक्टर साहिब खिली ॻाल्हाइणु ग़रीब सां यकीन ॼाणियो उन जा अधु दर्द त उते ई ख़तमु थो करे सघे। बिल्कुलु सही। ग़रीब आहे को तव्हांजो मुलाज़िम आहे, हलो हलो बाबा बिल्कुलु ज़बरदस्त। हिकिड़े जुमिले तव्हां छा चवंदो कीअं उन्हनि खे शामिलु कजे? नफ़्सियाती जेके नफ़्सियाती पंजोड़नि असांजे मथां, इन्हनि खे टोड़े कीअं असां ईदनि खे ख़ुशियुनि खे वधायूं? अगरि मुंहिंजी जेको हिकिड़े साइकेट्रिस्ट जी तव्हां पुछंदो त मां हिकिड़ो लफ़्ज़ चवंदीसां, अगरि कोई तव्हांखे चवे थो त मां परेशान आहियां त हुनखे चओ त दी भेण मां बि परेशान आहियां, बस अॼु ख़ुशी जो ॾींहुं ख़ुशी मल्हाए। ॾाढो सुठो। डॉक्टर साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहिब तव्हां आयो असां वटि हिकु दफ़ो आख़िर में तव्हांखे असां सभिनी सिंध टीवी जी तरफ़ां, मुंहिंजी तरफ़ां, मुंहिंजी टीम जी तरफ़ां, सभिनी जी तरफ़ां ईद मुबारक। तव्हांजी वॾी महिरबानी। कुलसुम तव्हां असां वटि आयो, ईद ॾींहुं असां सां गॾु गुज़ारियो, असांजे सामिन सां गॾु। मुंहिंजे तरफ़ां असांजे सॼी सिंध टीवी जी सथ जी तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हां असांजे मौजूद महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, हिननि बि पंहिंजो वक़्तु कढियो, हिते आया, कुझु ॻाल्हियूं सुठियूं असांखे ॿुधायूं, कुझु ख़ुशी जूं, कुझु बीमारी जूं। ज़ाहिर सिहत आहे त सभु कुझु आहे। जेकॾहिं असां सिहतमंद आहियूं त ख़ुशियूं बि आहिनि। तंहिंजे करे पाण खे सिहतमंद रखो,
डॉक्टर साहब जे चवण जे ते अमल कयो जेकॾहिं अनापरस्ती त उनखे ख़तमु करे छॾियो पंहिंजनि दोस्तनि ॾे पंहिंजनि मिटनि माइटनि ॾे जेके असां सां अॼु नाराज़ आहिनि उन्हनि ॾे हली वञूं कहिड़ो फ़र्क़ु थो पए ठीकु आहे असां हिन में घटि न थींदासीं असांजी अनापरस्ती यादि मां कंहिं मथे वेंदा पर जेकॾहिं तव्हां हली वेंदो कंहिंखे पंहिंजी ख़ुशियुनि में शरीक कंदो उनजी नाराज़गी ख़तमु कंदो त इहा ई जेका असां वॾाई आहे इहा ई असांजी इज़त आहे तंहिंजे करे सभिनी खे ख़ुशियुनि में शामिलु करियो उहे ग़रीब हुजनि उहे अमीर हुजनि उहे दोस्त हुजनि उहे भाउर हुजनि हली वञो उन्हनि सां ॻाल्हायो ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु करियो पर डॉक्टर साहब ज़मान शेख जी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि मूंखे जेका असां वरी ॿीहर चवंदुसि त जिते वञो थोरो थोरो खाओ एहतियात सां खाओ त जीअं तव्हांजी सिहत बरक़रार हुजे असां ख़ुशी ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां मल्हायूं पाण बि ख़ुशि रहो ॿियनि खे बि ख़ुशि रखो हिते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बश पमर खे इजाज़त ॾींदा आख़िर में सभिनी खे ईद मुबारक